छा असीं दोस्त थी सघूं था? अरे हिकु ज़ेबरा ऐं शींहुं कॾहिं दोस्त नथा थी सघनि। पर छो? छो त मां तोखे खाई वेंदुसि। छा थियो? छा थी रहियो आहे? मां शींहं खां पुछो त छा हू मुंहिंजो दोस्त थींदो त हुन चयो हिकु शींहुं ऐं ज़ेबरा कॾहिं दोस्त नथा थी सघनि ऐं मूंखे खाई वेंदो। इहो शींहुं ठीक चई रहियो हुयो त ज़ेबरा ऐं शींहुं कॾहिं बि दोस्त नथा थी सघनि। ज़ेबरा अक्सर करे ॿियनि जानवरनि जी ग़िज़ा हूंदा आहिनि। पर इहे छो आहे त छा इहो सच में मूंखे खाई वेंदो? हा, इन जे लाइ त ही कुदरत जो निज़ाम आहे। जानदार जिते रहंदा आहिनि उतां ई पंहिंजी ग़िज़ा बि हासिल कंदा आहिनि। Food chain shows the food relationships between organisms. ग़िज़ाई ज़ंजीर याने फूड चेन जानदारनि ऐं उन्हनि जे ग़िज़ाई तालुक़ खे ज़ाहिर कंदा आहिनि। मिसाल तौर ॿूटा सिज जे मदद सां पंहिंजी ग़िज़ा पाण ठाहींदा आहिनि त ही प्रोड्यूसर्स आहिनि ऐं जॾहिं ॿकरी हिननि ॿूटनि खे खाईंदी आहे त उहे कंज़्यूमर आहिनि। ऐं शींहं खे बि त पंहिंजी ग़िज़ा खपे त हू हिननि ॿकरियुनि खे खाई वेंदो आहे। त ॿकरियूं प्रे आहिनि ऐं शींहुं प्रेडेटर आहे। पोइ शींहं खे केरु खाईंदो आहे? इन खे केरु नाहे खाईंदो। इहे जॾहिं मरी वेंदा आहिनि त डीकम्पोज़ थी ज़मीन जो हिसो थी वेंदा आहिनि। ॾिसो, तूं गाहु खाईंदो आहीं ऐं तोखे शींहुं खाईंदो। हाणे सोच त तूं फूड चेन जो कहिड़ो हिसो आहीं। गाहु त प्रोड्यूसर थींदो ऐं शींहुं प्रेडेटर आहे त मां वीचारो गाहु जो कंज़्यूमर ऐं शींहं जे लाइ प्रे थियुसि त जेकॾहिं मां बेबी लाइन खे दोस्त कयो त हू मूंखे वाकई खाई वेंदो। सभई जानदार शयूं फूड चेन जो हिसो आहिनि। हाणे सिरिण याने ईगल खे ॾिसो, इहा छा खाईंदी आहे? इहा त कुआ याने माउस खाईंदी आहे। त सिरिण माउस खाईंदी आहे। त माउस छा खाईंदो आहे? माउस त फ्रूट खाईंदो आहे। त फ्रूट जे बूटे खे पंहिंजी ग़िज़ा हासिल करण जे लाइ एनर्जी किथां मिलंदी आहे? आहा, हाणे मूंखे सम्झ में अची वियो। सिज मां फ्रूट जा बूटा पंहिंजी खुराक हासिल कंदा आहिनि। माउस फ्रूट खाईंदो आहे ऐं सिरिण माउस खे खाई वेंदी आहे। शाबाश! छा तव्हां ॿुधाए सघो था त हिन फूड चेन में प्रोड्यूसर, कंज़्यूमर ऐं प्रीडेटर कहिड़ा आहिनि? Can you identify the producer, consumer and predator in this food chain?